अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिटवर बाबाला किसो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पाठ नंबर 10। उन वक्त हज़रत अब्दुल्ला सम्झियो या आसमान जी नहर आहे उन बरगुज़ीदा महबूद जी इन काद नुतफ़ा ज़मीन ते ज़ाहिर थी आहे। इहो उन वक़्तु संदसि खीमे में बजल तमाम वापसि आयो ऐं हज़रत आमना जिन खे फरमायो उठो गुस्ल करियो पाकीज़ा कपिड़ा पायो ख़ुशबू लॻायो अनकरी वियो नूर रब्बानी मुअज़्ज़न हुअणु चाहे थो। उन वक़्तु हामिला थी ऐं इहो हज़रत अब्दुल्ला जिन जे सबबु खां हज़रत आमना जे रहम मुतहर में मुंतक़िल थियो ऐं हज़रत आमना चवे थी त जॾहिं हज़रत अब्दुल्ला मुक़रब करे रहियो हुयो त हिकु नूर उन सां साते थियो जंहिं आसमाननि ज़मीनुनि खे रोशन करे छॾियो। वरी उहे शुआऊं वरी हज़रत आमना जे आईने में अक्स थी सिज वांगुरु नुमायां थियणु लॻियूं। रिवायत आहे त हिकु औरत फातिमा मरा जी धीअ जंहिं अंबिया उलमा गुज़री वियल जा तमामु घणा किताब पढ़िया हुआ, हिकु ॾींहुं हज़रत अब्दुल्ला जे तरफ़ खां गुज़री उन औरत पुछियो तव्हां ई आहियो जंहिंजो सिधियो सौठ तव्हांजे वाट साहिब ॾिनो? हज़रत अब्दुल्ला जिन फरमायो हा। उन चयो त तव्हां मूंसां अक़द करियो, सिर्फ़ु हिकु भेरो मूंसां कराबत फरमायो ऐं तोखे उन जे एवज़ सौठ ॾींदुसि। हज़रत अब्दुल्ला जिन तवजो कोन ॾिनो। जॾहिं नुतफ़ो तैयबा हज़रत रिसालत मां पनाज़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहम हज़रत आमना अलैहिस्सलाम ने मुनक़द थियो। वरी हज़रत अब्दुल्ला जिन हिकु ॾींहुं उन औरत उन जे तरफ़ खां गुज़र थियो पर उहा पहिरीं ख़वाश न हुई। उन जो सबबु दरियाफ़्त कयो। उन चयो त जंहिं अमुर वास्ते आऊं तव्हांखे चाहींदी हुयसि उहा तक़दीर इलाही जे सबबु ॿिए जे नसीब में हुयो। इहो नूर ख़ुदावंदी खां बहिरोवर थी। रिवायत आहे त जॾहिं हज़रत अब्दुल्ला जो अक़द हज़रत आमना अलैहिस्सलाम सां थियो 200 औरतूं उन हसरत में मरी वियूं ऐं जॾहिं वक़्तु आयो इहो नूर हज़रत अब्दुल्ला जे तरफ़ां मुंतक़िल थियो एतिरे क़दुरु रोशन दरख़शां थियो जो कंहिंजी ताक़त न थी त उन राति जे वक़्तु उन लोड़ीअ ताबान ते नज़र करे उन रूए ताबान ते नज़र करे सघे। उहे जंहिं बि पथर वण वटां लॻंदा हुआ त उहे हज़रत खे सलाम कंदा हुआ। चवनि था त हज़रत अब्दुल्ला उहे रिसालत फरमाई त रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि मुबारक 2 महीना हुई। किन जो चवणु आहे त हज़रत जिन जी उमिरि 7 महीना हुई। हिकु रिवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अञा पैदा कोन थिया हुआ। जॾहिं हज़रत आमना वफ़ात थी त हज़रत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 4 सालनि जा हुया। हिकु रिवायत 6 सालनि जा हुया। हिकु रिवायत मुताबिक़ 2 साल 4 महीननि जा हुया। उन जो इंतकाल थियो। उन में थियो जेको मके मदीने जे विच ते आहे। जॾहिं हज़रत अब्दुल मुतलब जिन जी वफ़ात थी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उमिरि 8 साल 2 महीना 10 ॾींहं हुई। हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत बासादत 17 रबियल अव्वल जो थी हुई। किन माण्हुनि जो त 12 रबियल अव्वल जो विलादत बासादत थी। उन्हनि माण्हुनि जो शादुर नादुर माह रमज़ान मुबारक में थी हुई। रिवायत आहे त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी माह रबियल अव्वल में विलादत माह रबियल अव्वल में थी हुई। हज़रत जिन विलादत मके मुअज़्ज़मा में थी हज़रत अबू तालिब जिन जे महमद बिन यूसुफ जे घर में थी। हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पैदा थियो त नौशेरवान बादशाह हुयो। रिवायत आहे त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हुज़ूर संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत आदिल बादशाह जे ज़माने में थी हुई।
अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आल मुहम्मदिन व बारक वसल्लम अलैहि। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आल सय्यदना मुहम्मदिन व आलि व सहाबी अजमईन आमीन बिरहमतिका या अरहमुर राहिमीन आमीन।